अम्मा बाद फाउज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बस आवाज़ ही बताए तो अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मील हबीबिल आलिल क़द्रिल अज़ीमिल जाह व आलि व अस्हाबी व बारिक व सल्लिम अलैहि। बेहद शुक्रगुज़ार आहियूं साईं नूरुल आसातो साहब टीओ प्राइमरी किंगरी जा ऐं फोकल पर्सन साईं उस्ताद अब्दुल्ला ख्वाजा जा ऐं तव्हां सॼी जेका टीम आहे यूसी पीर बादल शेख जा जेके उस्ताद आहियो तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं जो अॼु तव्हां असांखे हिते अचण जो मौक़ो ॾिनो। तव्हां उस्तादनि जे विच में वेही करे फ़ख़ुरु थो थिए त तव्हां क़ौम जा मामार आहियो। असांजे लाइ इहा ई वॾी इज़त आहे जो अॼु तव्हांजे विच में वेठा आहियूं। हक़ीक़त इहा आहे इहो इंसानी दस्तूर आहे, बल्कि हाणे त वरी घणो आहे। उहो इहो आहे त असां वॾनि माण्हुनि जे विच में वेही फ़ख़ुरु कंदा आहियूं। मां सियासी माण्हू बि असांजा ॿाहिरि आहिनि, असां यूसी जो चेयरमैन बि वेठो आहे, पर असां को MLA MPA या सियासी सतह जो को वॾो माण्हू जॾहिं ॾिसंदा आहियूं उनखे हथु ॾेई फ़ख़ुरु महसूसु कंदा आहियूं। वला असां उस्ताद खे हथु ॾेई करे फ़ख़ुरु महसूसु कंदा आहियूं। उनखे बि कंहिं पढ़ायो हूंदो। इहो पुराणो फ़लसफ़ो आहे, एॾी मां न वेंदुसि, बसि मां जेको एतिरो अर्ज़ु कंदुसि अॼु एॾी ख़ुशी थी आहे जो यूसी पीर बादल शहर में हिकिड़ो ई हाई स्कूल आहे ऐं टोटल जेके हाई स्कूल आहिनि उस्ताद इहे मुंहिंजा फीडिंग स्कूल आहिनि। तव्हांजा ॿार असांजे हाई स्कूल में अचनि था पिया ऐं इहे तयारु करे जेके तव्हां असां वटि था अचो पिया। हक़ीक़त इहा आहे असां पंहिंजी पढ़ाई हाई स्कूल जी ते नाज़ न कंदा आहियूं, असां तव्हांजी पढ़ाई ते नाज़ कंदा आहियूं जेके तव्हां असांजे ॿार में। मां अॻु में बि साईं जन मूंखे दावत ॾिनी त वॾा मैसर में इहा ॻाल्हि कई हुयमि त असां वटि मेच्योर ॿार आहिनि, हिकिड़ो शऊर रखंदड़ आहिनि। उनजी स्टेज जेका उमिरि जी आहे उहा ठीकु ठाकु आहे, उन में ॿारु सम्झे थो। पर हक़ीक़त इहा त असुलु पालना इल्म वारी जीअं पीउ माउ पालना करे थो पियो खाद खुराक जी, पर मां त चवां थो त जेका इल्मी पालना आहे उहा तव्हां था कयो पिया। तव्हां असांजे क़ौम जा चङा मुड़ुस आहियो, तव्हांजे लाइ इज़त आहे उहा वक़्त जे बादशाह जे लाइ न आहे जेका तव्हांजे लाइ असां। हाणे ॻाल्हि मुंहिंजो तारीफ़ त हेडमास्टर जे हिसाब सां करायो वियो, पर इहो ऑफिसर ग्रेड आहे साईं, असां कढायूं पाण में। वरी इहो DO डायरेक्टर ताईं डिप्टी सेक्रेटरी ताईं असांजा हेडमास्टर वेठा आहिनि। हींअर डिप्टी सेक्रेटरी आहे ज़ैन लगारी जेको हींअर एजुकेशन डिपार्टमेंट में आहे, उहो हेडमास्टर आहे। ठीकु आहे उहो आहे, पर अलाह जी ज़ात ॼाणे असां इज़त अॼु बि सॾींदो आहे को हेडमास्टर न एतिरा ख़ुशि न थींदा आहियूं जंहिंमहिल सॾींदा आहिनि उस्ताद शामल तव्हां छा। तव्हांजे लाइ इज़त आहे। तव्हां हे जेको ऐं वरी ख़ासि करे साईं नूरुल आसार ते जेको हीउ प्रोग्राम कयो आहे, असांजा साफ़ी हज़रात हिन महिल गुफ़्तगू में वेठा आहिनि, मुंहिंजा शागिर्द आहिनि ऐं हेॾे ॿुधंदा बि कोन घणो करे। जेके साफ़ी हज़रात वेठा आहियो थोरी तवजह कयो। साईं जे प्रोग्रामनि जी वॾे में वॾी हौसला शिकनी साहिबनि शुरू कई आहे। यादि करे छॾियो तव्हां असां सभई जेके असांजा ॿाहिरि साफ़ी आहिनि या दोस्त आहिनि, तव्हां उस्तादनि जी ज़िमेदारी आहे हिन कम में। या त सिंधी में पाकार मूंखे भोग बि ॾाढा ईंदा आहिनि, माण्हू चवंदा आहिनि मौलवी आहे त जेकॾहिं घर जो भाती थो चवां भला उहो लफ़्ज़ ॿियो ख़राबु आहे ॾाढो। जेकॾहिं घर जो भाती को ख़राबु न थिए त पोइ मां सम्झां थो चोर न अची सघंदो। बसि इहा माना वरी पंहिंजे मूं कढिजो वञे। यार ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। उस्ताद अब्दुल्ला गुज़िरियल 2 हफ़्तनि खां वठी साईं जे हिन प्रोग्राम जी कुझु साफ़ी हौसला अफ़ज़ाई जे बजाए हौसला शिकनी था कंदा ॿुधायो। महिरबानी करे जेके असांजा साफ़ी शागिर्द आहियो, मां ख़ासि करे ख्वाजनि खे थो चवां जो असांजो घणो करे यूसी किंगरी में किंगरी तालुके में असांजे ख्वाजा बिरादरी सां तालुक़ु रखंदड़ बहितरीनु सहाफ़ी आहिनि ऐं माण्हुनि खे सुठो सहाफ़ी हिन जे करे जो मां उन्हनि जी रिपोर्टिंग पढ़ी आहे। त पोइ महिरबानी करे तव्हां पंहिंजे सहाफ़ियुनि खे सुञाणो था। मूं वटि हिकिड़ी सुबुह बि हिकिड़ी पोस्ट आई आहे, इनखे बि ॾिसो, इन्हनि खे तव्हां पाण फेस कयो। मां दावा सां थो चवां त हे जेका हिते गॾिजाणी आहे या इम्तिहान जी तयारी आहे, तव्हां हिनखे फज़ूल कीअं था लिखो। साहिब लिखियो आहे त हिकिड़ी फज़ूल एक्टिविटी आहे। TO साहिब उन्हनि खे स्कूल ख़ाली कराए हिकिड़ो ॼाणो सभु हिकिड़ी जाते गॾु। अब हिते छा ॿुधो अथव सुबुह लाइ? हे एजुकेशन एक्टिविटी आहे न। मां त चवां थो 100 सवाल जंहिं ॿार खे यादि हुजे इहो सॼो कोर्स यादि आहे न। मां सची एतबार कयो असांजा अलहमदिल्ला सीनियर उस्ताद सीनियर साइंस टीचर आहे
उस्ताद मोहम्मद इसाक चांडियो साहब हाणे अञा 2-3 हफ़्ता असांखे हीअ ख़बर न हुई तव्हांजी त असां पाण में मीटिंग कईसीं त 200 सवाल तयारु कयो या हर सब्जेक्ट मां 100 सवाल वो सिर्फ क्विज नमूने ॿारनि खे यादि करायो। ॿारनि खे घर पढ़ण जो टाइम कोन थो न पीउ ॿारनि खे पढ़ण थो ॾे। मां पहिरियों वालदेन जी शिकायत थो ॿुधायां। अञा असांजो हाई स्कूल जो ॿारु मोटंदो आहे वीचारे ते लठ खणी हुनखे पहिरियों त माल सां मोकिलींदा आहिनि पोइ शाम जो मोटंदो वरी रांदिड़ी खेॾंदो आहे कोन्हे स्कूलनि खे टाइम। मां उस्ताद मोहम्मद इसाक चांडियो खे अर्ज़ु कयो त मां हिकिड़े उस्तादनि जी मीटिंग कराए उन्हनि में इहे सुवाल जीअं तव्हां क्विज़ में पुछा न साइंस मां जेकॾहिं 100 सुवाल हुजनि त सॼी साइंस यादि थी वेंदी न। त अलहमदिल्ला हिकिड़ी तव्हांजी बहितरीनु एक्टिविटी आहे असांखे ख़ुशी थी आहे त ख़ुशी हिन जे करे थिया कि इहे ॿार तव्हां असांजे लाइ तयारु कया आहिनि हाई स्कूल जे लाइ। ऐं तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधाईंदो वञा जेके फीडिंग स्कूल आहे 1-12 सभिनी खे त असांजो स्कूल हायर सेकेंडरी स्कूल थी हले 11 ॿार ऐं यूसी पीर बादल शहर में हिकिड़ो ई स्कूल आहे। असां हर साल ॿ टे स्टेजूं कंदा आहियूं जंहिंमें साईं नूरुल्लाह साधू साहिब जन बि हाणे आया अलहमदिल्ला। उन खां अलावा 12 महीने हिकिड़ो वॾो प्रोग्राम थींदो आहे जंहिंमें पंहिंजे तरह जा तमामु दोस्त ऐं अहबाब ईंदा आहिनि। उहो आहे असांजो ईद मिलादुन्नबी जो प्रोग्राम थींदो आहे। उन खां अलावा हिकिड़ो कल्चर डे मल्हाईंदा आहियूं। मूंखे ॾिसी चवंदा आहिनि तूं त मौलवी साहिबु आहे तुंहिंजो कहिड़ो कमु आहे हिननि सां हो जमाल सां या टोपी अजरक वारनि सां। मां चयो साईं जेकॾहिं मां मौलवी ज़रूरु आहियां पर मुंहिंजी सिंध जी कल्चर बि मुंहिंजो ॾाज अलहमदिल्ला उहा स्टेज बि कंदा आहियूं। हे तव्हांजा ॿार जिन में असां कॉन्फिडेंस ॾिठो हक़ीक़त इहा त जॾहिं प्राइमरी सतह खां वठी हिन में इहो कॉन्फिडेंस ईंदो असां उमेद था कयूं बल्कि पक सम्झूं था जॾहिं असांजे लेवल ते हाई स्कूल लेवल ते इहे ॿार ईंदा इन्हनि में एडवांटेज अञा घणी वधंदी। तो असां बेहद शुक्रगुज़ार आहियूं जिन में जेको दोस्तनि इहो प्रोग्राम कयो आहे। असां हिन जी हौसला अफ़ज़ाई था कयूं। असां तव्हां हिन जे कम में तव्हां सां गॾु आहियूं। पोइ साफ़ जेकॾहिं ज़िद कई त पोइ इहो ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। साफ़ जो कमु छा आहे असांजे मजबूरियुनि असांजे उन्हनि शयुनि खे असां सां जेके तकलीफ़ उन्हनि खे हाईलाइट कनि इन जे बजाए जो असांजे सुठे कम जी हौसला शिकनी कंदा त पोइ यकीनन असां सभई गॾु आहियूं। तव्हां गॾु आहियो कि हथ मथे कयो? मां सम्झां थो हथ सभिनी उस्ताद भला जे ख़ुशि न आहियो त भला हथ कढो हिन कम मां। मूंखे वरी कंहिं कन में हर भरू ईअं सुस्त कयो चई साईं उस्ताद बि मथां ख़ुशि न हुजनि। तंहिं भला अहिड़े कम में हिते गॾु थिया आहियूं हेॾी कोऑर्डिनेशन आहे तव्हांखे मां ॾिसी एॾो ख़ुशि थियो जो हिसाब खां मथे हे पाण में कोऑपरेशन आहे। उहो चवंदा आहिनि न त कम्युनिकेशन गैप तव्हां असां ईदुनि ते बि हिक ॿिए खे न ॾिसंदा आहियूं। इहो जेको आहे हक़ीक़त में टीओ साहिबु असां तव्हांजो जेको कम्युनिकेशन गैप जेको हुनखे ख़तमु करे तव्हां असांखे हिकु टेबल चवंदो आहे। असां इहो साईं जा शुक्रगुज़ार आहियूं ऐं ख़ासि करे उस्ताद अब्दुल्ला जा जंहिं हिते कयो इहो थियणु त मूं वटि घुरिजे हा साईं पीर बादल ते। मां साईं उस्ताद दिलि न जॾी भई इहो छा हिते आहे किथे आहे भई अन न वेठो आहे असां इहो असांखे महिरबानी पर मां साईं अब्दुल्ला हासकारी घेरे जो हूंदो कमु घेरे छो जो अब्दुल मालिक गॾु थियसि न। पोइ बहरहाल असांखे ख़ुशी आहे हे मुंहिंजे यूसी जो प्रोग्राम आहे पीर बादल हाई स्कूल जो थो सम्झां मां तव्हांजे प्राइमरी जो नथो सम्झां। अस्सलाम वालेकुम।